ओम शांति। यदुदा महावाक्यं त्यागी महात्यागी जी व्याख्या तेरा तेरा 4 1982 जो महावाक्यं बाप दादा सर्व ब्रह्मण आत्मा में सर्व त्यागी बारन के संता बाप दादा सर्व ब्रह्मण आत्मा में सर्व त्यागी बारन के टे प्रकारच्या ॿार आहिनि हिकु त्यागी ॿिया आहिनि महात्यागी टिया आहिनि सर्व त्यागी त्यागी महात्यागी ऐं सर्व त्यागी टे आहिनि ही त्यागी लेकिन नंबरवार आहिनि त्यागी पहिरीं परिभाषा बाबा पहिरें ॿारनि जे बारे में ॿुधाइनि था त्यागी आहिनि जे ज्ञान योग जे द्वारा पंहिंजे पुराणी दुनिया पुराने संपर्क द्वारा प्राप्त हुई अल्पकाल जी प्राप्तियुनि जो त्याग करे ब्रह्मण जीवन अर्थात योगी जीवन संकल्प द्वारा अपनाए संकल्प द्वारा अपनाए पुराणे संबंध श्री अगर असां सिर्फ़ु ॿाहिरां अपनाईंदासीं ऐं संकल्प द्वारा असांखे पुराना संबंध पुराणी प्राप्ति पुराणी दुनिया जे बारे में संकल्प ईंदा असां उन्हनि जी तरफ़ आकर्षित थींदा रहंदासीं त असां सिर्फ़ु ॿाहिरां अपनायो आहे ॿाहिरां असां लस्सी प्याज नथा खायूं लेकिन अंदर संकल्प आहे कि कॾहिं बाबा चए कि ॿार भले खाओ ऐं झपटी पईंदा है न इन रीति त असां संकल्प द्वारा अपनायो पुराना संबंध पुरानी दुनिया पुराना संपर्क द्वारा प्राप्ति अल्पकाल जी प्राप्तियुनि जो त्याग करे असां ब्रह्मण जीवन योगी जीवन संकल्प द्वारा अपनाई अर्थात ये सब धारणा की हुई पुराने जीवन सा ये योगी जीवन श्रेष्ठ है ना अल्पकाल जी प्राप्ति सा ये सदाकाल जी प्राप्ति प्राप्त करण आवश्यक आहे अल्पकाल जी जेकी प्राप्ति थींदी आहे न है ना अञा ताईं दुनिया वारा माण्हू मतिलबु ॾिसो अञा ताईं केॾो अंधकार आहे अञा ताईं इंसान खे इहो सम्झ में नथो अचे कि ये दुनिया हाणे वई की वई अञा ताईं माण्हुनि खे संदेश बि पहुचे थो कि दुनिया वई की वई हाणे हिननि मां ममत्व कढी बाबा खे यादि करो ईअं करो अञा ताईं काथे न काथे फसल आहे अल्पकाल जी प्राप्ति सां ये सदाकाल जी प्राप्ति प्राप्त करणु आवश्यक आहे ऐं हुनखे आवश्यक सम्झण जे आधार ते ज्ञान योग जे अभ्यासी बि ठहिया आहिनि है ना मेन आहे कि जॾहिं असां सम्झियो कि वाकई में हिन दुनिया जे हिसाब सां हलण सां असांजे जीवन में दुख परेशानी अशांति आहे भई जे चीज सां फ़ाइदो मिलंदो आहे त समझदार इंसान हुन चीज खे जल्दी सम्झी वठंदो न अॼु इंसान माण्हू डॉक्टर चए थो ये चीज ना खाओ त बि इंसान पंहिंजी इच्छा अनुसार पंहिंजी बचपने बुद्धि अनुसार वो चीजूं खाए थो हुनखे पतो आहे इहे चीज खाइण सां नुक़सान आहे अॼु इंसान केतिरो कंहिंखे बचाए असांखे पतो आहे इहा चीज खाइण सां मुंहिंजे शरीर में वरी बीमारी थींदी वरी मूंखे डॉक्टरनि वटि वञिणो तव्हां वटि पैसो आहे त हिन जो मतिलबु इहो न कि कोई ॻाल्हि कोन्हे डॉक्टर वटि हली वेंदासीं लेकिन हिक सां गॾु घणा ॼणा परेशान था थियनि इहे बि सोचो इनखे मेच्योरिटी चइबो आहे जीअं तव्हां नंढे ॿारनि खे सम्झाईंदा आहियो न त तव्हां हेॾा वॾा आहियो
वॾा थी करे अगरि इंसान नथो सम्झे भई मुंहिंजे हीअ करण सां चलो मां त बीमार थींदमि, मूं वटि त पैसा आहिनि, मां त डॉक्टर वटि ॾेखारे सघंदी आहियां, लेकिन तव्हां सां गॾु ॿिया बि परेशान थींदा। तव्हां चओ कोई ॻाल्हि कोन्हे, कंहिंखे थो पए, मां अकेली वञी ॾेखारे ईंदमि। लेकिन माण्हू चईंदा आहिनि, तव्हां चओ तव्हां माण्हुनि जी छो था ॿुधो, त ईअं ई हलो भई सभु अनजान व्यक्ति आहिनि। है न, अॼु ॾिसो माण्हू त अॼु इंसान उहो नथो छॾे सघे। असां सम्झो न ज्ञान ॿुधियो, असां हलियासीं, हुन ज्ञान बुद्धि सां हलियासीं, सम्झी करे हलियासीं, असां पंहिंजे जीवन में परिवर्तन ॾिठो, सुख शांति ॾिठी। शांति केॾी आहे? है न? बाबा जी ज्ञान खे ॿुधी करे जीवन में सम्झी करे हलण सां मन केॾो शांत थी वियो। सुख त तव्हां जॾहिं इंद्रियनि खां परे वारो अशरीरी थींदो त तव्हांखे उहो इंद्रियनि खां परे वारो सुख जो अनुभव बि थींदो, आनंद जो अनुभव बि थींदो। पर हिकु बार जॾहिं असांखे पतो लॻी वेंदो आहे कि असां आत्मा आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं, हुतां खां आया आहियूं, असां हेठि खेॾण आया आहियूं, असां निश्चय करे छॾियो कि कर्मनि जी गति इहे ई आहे। अगरि तव्हांखे पापनि सां मुक्त थियणो आहे त तव्हांखे इहे ई करणो पवंदो। जॾहिं असांखे सम्झ में अची वियो असांखे के पागल चईंदासीं त रिटर्न असां वटि ई ईंदो, त असां पागल चइण छॾे छॾियोसीं न। न त अॼुकल्ह ॾिसो माण्हुनि खे पागल शब्द बि माण्हुनि खे छॾण केॾी मुश्किल आहे। झटि चई था वञनि, तूं पागल आहे छा, तूं पागल आहे छा, पागल। मतिलबु हिकु शब्द छॾण बि इंसान खे ॾाढो मुश्किल आहे, संकल्प त ॾाढी महिनत जी ॻाल्हि आहे। लेकिन असां एक्सेप्ट कयो, असां बाबा खे बाबा चयो, असां ज्ञान योग खे एक्सेप्ट कयो ऐं बाबा उहा शक्ति ॾेई छॾी। त अल्पकाल जी प्राप्ति सां ई सदाकाल जी प्राप्ति प्राप्त करणु आवश्यक आहे। हुन आवश्यक सम्झण जे आधार ते ज्ञान योग जे अभ्यासी ठहिया आहियो। ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाइण जे अधिकारी ठहिया आहियो। लेकिन ब्रह्म कुमार कुमारी ठहिण खां पोइ बि पुराणा संबंध, संकल्प, संस्कार संपूर्ण परिवर्तन न थिया आहिनि। लेकिन परिवर्तन करण जे युद्ध में सदा तत्पर रहिंदा आहिनि। जेका त्यागी आत्मायूं आहिनि न, उन्हनि जे बारे में बाबा ॿुधाइनि था। त्यागी आत्मा ज्ञान योग जे हिसाब सां जेकी सदाकाल जी प्राप्ति थियणी आहे, है न, उन जे हिसाब सां उहा आवश्यक समझी करे ज्ञान योग जे अभ्यासी ठहिया आहिनि, ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाइनि था। लेकिन बाबा चवनि था त्यागी आत्मायूं पंहिंजे पूरे पुराणे स्वभाव, संस्कार, संबंध के परिवर्तन न करे सघंदी आहिनि। परिवर्तन करण जे युद्ध में तत्पर रहिंदा आहिनि। हाणे हाणे ब्राह्मण संस्कार, हाणे हाणे पुराणे संस्कार के परिवर्तन करण जे युद्ध स्वरूप में हुननि खे अनुभव थींदो। हाणे हाणे ब्राह्मण, हाणे हाणे पुराणे संस्कार के परिवर्तन करण जे युद्ध स्वरूप में हुननि खे अनुभव थींदो आहे। इनखे चइबो आहे त्यागी ठहिया आहिनि, लेकिन संपूर्ण परिवर्तन न कयो। सिर्फ़ सोचण ऐं सम्झण वारा आहिनि कि त्याग करण ई महाभाग्यवान ठहिण, लेकिन हिम्मत घटि हूंदी आहे। अलबेलेपन जी संस्कार बार बार इमर्स थियण सां त्याग सां गॾु गॾु आराम पसंद बि ठही वेंदा आहिनि। है न,
त्याग सां गॾु गॾु आराम पसंद भी थी वेंदा। सिर्फ़ सोचण ऐं सम्झण वारा आहिनि कि त्याग करण ई महाभाग्यवान ठहिण आहे। उहे सोचदासीं भई इहो त्याग करूं असां, जॾहिं असांजा पूरा पुराणा स्वभाव संस्कार, पुराणा संपर्क, इन्हनि जो त्याग करण महाभाग्यवान ठहिण आहे। करण जी हिम्मत घटि हूंदी आहे। अलबेलेपन जे संस्कार बार बार इमर्स थियण सां त्याग सां गॾु गॾु आराम पसंद भी थी वियो। सम्झदा भी आहिनि, हलऊं भी था, पुरुषारथ भी करूं था, ब्रह्मण जीवन के छॾे भी न सघंदा आहिनि। ये संकल्प भी दृढ़ आहे कि ब्रह्मण ही ठहिणो आहे। चाहे माया व मायावी संबंधी पुराणे जीवन जे लाइ पंहिंजी तरफ़ आकर्षित भी करे सघंदा आहिनि, त भी संकल्प में अटल आहिनि कि ब्रह्मण जीवन ही श्रेष्ठ है। मतलब बाबा त्यागी ॿारनि जी परिभाषा था ॿुधाइनि कि वो सब कुछ जानदा आहिनि, सम्झदा आहिनि, लेकिन करे न पाईंदा आहिनि। उन्हनि में अलबेलपन जो संस्कार बार बार इमर्स थींदा आहिनि। वो आराम पसंद थी वेंदा आहिनि, सम्झदा भी आहिनि, हलऊं भी था, पुरुषारथ भी करूं था, ब्रह्मण जीवन के छॾे भी न सघंदा आहिनि। ये संकल्प भी दृढ़ आहे कि ब्रह्मण ही ठहिणो, चाहे माया केतिरो भी पुराणे मायावी संबंध जे जीवन जे पुराणे संबंधी पुराणे जीवन जे लाइ पंहिंजी तरफ़ आकर्षित भी कंदी आहे, त भी उहो त अटल आहिनि कि असांखे ब्रह्मण ही ठहिणो। हिन में निश्चय बुद्धि पक्का आहिनि, लेकिन संपूर्ण त्यागी ठहिण लाइ 2 प्रकार जा विघ्न अॻियां वधण न ॾींदा आहिनि। त बाबा चई न, हिकु आहिनि त्यागी, हिकु आहिनि महात्यागी, टिया आहिनि सर्व त्यागी। त त्यागी मतलब ब्रह्मण त ठही आहे, लेकिन पुराणेपन खे पूरी रीति त्याग करण जी हिम्मत न आहे। उन्हनि जे अॻियां 2 प्रकार जा विघ्न ईंदा आहिनि। हिकु त सदा हिम्मत न रखी सघंदा आहिनि, अर्थात विघ्ननि जो सामनो करण जी शक्ति कम हूंदी आहे। भई ॾिसो, अगरि बाबा चईंदा न, लौकिक अलौकिक ॿिन्हिनि तरफ़ तव्हांजो एग्ज़ाम थींदो। मतलब हीअं थी वेंदो जीअं तव्हां अकेला, अकेला मतलब मां आत्मा ऐं बाबा। सम्झो कि तव्हांखे न सभु माण्हू मना था करनि, तव्हां भई ब्राह्मण परिवार मां भी तव्हांजो कुझु एग्ज़ाम थियो, जंहिंजे कारण तव्हां बाबा खे त न छॾियो आहे, लेकिन हुते भी तव्हांखे रिस्पॉन्स नथो मिले। ईअं थींदो आहे, एग्ज़ाम थींदो आहे असांजो, बाबा चेक कंदा आहिनि कि तव्हां दीदियुनि जे स्नेह जे कारण अचो था या मुंहिंजे लाइ था अचो। सम्झो तव्हां सेंटर ते वेंदा आहियो, पहिरियों त तव्हांखे दीदी ॾाढी पुछंदियूं हुयूं, तव्हां सां ॻाल्हाईंदियूं हुयूं, ऐं हाणे उहे तव्हांखां पुछंदियूं न आहिनि, ॻाल्हाईंदियूं न आहिनि, तव्हां पंहिंजो मुरली ॿुधी हली ईंदा आहियो। कोई न कोई अहिड़ो एग्ज़ाम पेपर अची वेंदो आहे कि उन्हनि सां तव्हांखे प्रॉपर रिस्पॉन्स न मिलंदो आहे, त तव्हां मुरली ॿुधण वञे छॾे छॾंदा। इहो पेपर ईंदो, उहो बाबा चेक कंदा आहिनि। तव्हांखे कई बार दीदी कुझु उल्टो सुल्टो चई भी सघंदी आहे, लेकिन हुते मुरली ॿुधण लाइ थोरी कोई मना करे सघंदो आहे। तव्हां पंहिंजो वञो, ॿुधी अचो। ऐं अगरि कारण अगरि तव्हांखे हुते भई एॾो ई एग्ज़ाम अचे कि तव्हांजो अचण ई बंदि करे छॾनि, थी सघंदो आहे न ईअं बि। त बि तव्हां बाबा जो रेगुलर बाबा जी मुरली पढ़ो, योग करो। कई बार तव्हांजो छोजी हुतां बि वाइब्रेशन ईंदा आहिनि, त तव्हांजो योग बि न लॻी सघंदो आहे।
लेकिन त बि तव्हां बाबा खे न छॾो, तव्हां पंहिंजो ज्ञान योग कंदा रहो, रोज मुरली पढ़ंदा रहो, बाबा खे यादि कंदा रहो। जी कारा बादल हूंदा आहिनि, जॾहिं कारा बादल हूंदा आहिनि त उहो सूर्य खे छुपाए ॾींदा आहिनि, लेकिन इंसान इंतजार त कंदो आहे न कि कारा बादल हटंदा, पोइ ईअं थोड़ी कि बारिश अचे थी त असां कुझु करो ई न। माण्हू सोचदो न भई ठीकु आहे बारिश बि केसि ताईं पईंदी, पंहिंजो कर्म त कंटिन्यू रखंदा आहिनि न। त ईअं ई असांजे जीवन में बि न लौकिक अलौकिक ॿिन्हिनि रीति एग्ज़ाम ईंदा आहिनि, ऐं उन ई समय न छो जी तव्हां ब्राह्मण ठहिया, हाणे सेंटर वारी दीदी बि तव्हांखे ज्यादा उहो नथी ॾियनि, ऐं लौकिक में बि तव्हांखां माण्हू पुठियां था हटनि कि अरे न न इहे जादू न करे छॾे, ईअं न करे छॾे, हा न। त तव्हां कीअं थी वेंदा अकेला, त तव्हांखे लॻंदो मां हाणे अकेली थी वई आहियां, कंहिंसां ॻाल्हायां, कि तव्हां सोचो सुठो आहे असां मां ऐं बाबा, चलो बाबा पाण ॿई था कनि, हा न, कुझु बि थी वञे, लेकिन तव्हांखे डेली बाबा खे यादि करणो, बाबा जो ज्ञान ॿुधणो ॿुधाइणो, मौक़ो मिले त मुरली पढ़, पंहिंजी धारणा से हलण, हा न। असांखे बि इंतजार न करणो आहे कि कॾहिं त काला बादल हटंदा, जो असांखे स्थिति खपे न मां आत्मा ऐं बाबा, उहा असांजी ऑटोमेटिकली, जीअं त इहा लौकिक अलौकिक असांजी हुन स्थिति खे प्राप्त करण में मददगार आहे, छो जो इहे बि तव्हां खां परे था थियनि, उहो बि तव्हां खां परे था थियनि, त ऑटोमेटिकली अगरि तव्हांजो अभ्यास पक्को हूंदो, बाबा सां पक्का हूंदव, हीअं त न सोचे सघंदा आहियो न भई अलाए दीदी नथी ॻाल्हाइनि, मूंसां कोई भूल थी वई त बाबा बि मूंसां नाराज़ हूंदा। बाबा जी ॻाल्हि हमेशह यादि रखंदो कि बाबा हमेशह चईंदा आहिनि कि मुंहिंजा त सभु ॿार आहिनि, मां कॾहिं कंहिंसां नाराज़ न थींदो आहियां, तव्हां सां कोई भूल बि थी वञे त बि मूंखे ॿुधाए करे तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो। चलो असांखे लॻे थो असांखां त कोई भूल न थी, त बि असां बाबा खे सॉरी चई पंहिंजो कर्म कंदा हलूं, है न। बाबा त चईंदा आहिनि न मां त सदा ई तव्हां सां गॾु रहंदुमि, त इहे त तव्हां बिल्कुल बि न सोचजो कि तव्हां खां कोई ग़लती बि थी वई त बाबा तव्हांजो हथु छॾे छॾंदा, न बाबा त बि तव्हांखे यादि बि न हुजे न तव्हां खां ग़लती थी वई त बि तव्हां बाबा खे यादि कंदा रहंदा, त बि बाबा कीअं न कीअं तव्हांखे मदद कंदा, हा? इंसान छॾे छॾनि लेकिन बाबा कॾहिं न छॾंदा, इहे हमेशह यादि रखो। त इहे असांखे ध्यानु रखिणो कि त्यागी आत्माउनि जे अॻियां विघ्न छा ईंदा आहिनि, कि अन हुननि खे उहो छो न सभिनि जो त्याग करे सघंदा आहिनि, छो कि हुननि में एतिरी हिमत न हूंदी आहे, विघ्ननि जो सामनो करण जी शक्ति न हूंदी आहे, त इहे बि विघ्न थी वियो न भई ब्राह्मण परिवार बि तव्हांजे अगेंस्ट कंहिं न कंहिं ॻाल्हि सां उहो तव्हां सां, ऐं ज्ञानी बि आहिनि, तव्हां बिल्कुलु अकेला थी विया आहियो, कोई ॻाल्हि कोन्हे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मां आत्मा ऐं बाबा पंहिंजो कर्म कंदा हलो, त इहा हिमत असां में हुजणी खपे, तॾहिं असां ये जो बाबा चई न पुराने संबंध, पुरानी दुनिया, पुराना संपर्क द्वारा प्राप्त हुई अल्पकाल जी प्राप्तियुनि जो बि असां त्याग करे सघंदासीं, है न। ब्राह्मण जीवन अर्थात योगी जीवन, त बाबा अॼु असांखे चवनि था पुराने संबंध, पुरानी दुनिया, पुराने संपर्क द्वारा प्राप्त हुई अल्पकाल जी प्राप्तियुनि जो त्याग करण लाइ असांखे हिमत रखी अॻियां वधिणो आहे, विघ्ननि जो सामनो करण जी शक्ति हुजणी खपे,
तॾहिं असां महात्यागी जी स्टेज ते पहुची सघंदासीं। अगरि तव्हांखे लॻे थो अञा ताईं तव्हां न छुटिया आहियो त विघ्ननि जो सामनो करण जी शक्ति बाबा खां वठो। ॿी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजे कारण आत्मा संपूर्ण त्यागी न ठही सघंदी आहे, उहा आहे अलबेलेपन जो स्वरूप आराम पसंद ठाहे ॾींदा आहिनि। भई जेका आराम पसंद हूंदा आहिनि न, उन्हनि खे त कोई न कोई मददगार खपे हर कम करण लाइ, है न। त अलबेलेपन जो स्वरूप आराम पसंद ठही हलण, पढ़ाई याद धारणा सेवा सब्जेक्ट में करनि था, हलनि था, पढ़नि था, लेकिन आराम सां करनि था। हिते त आराम न, हिते त हीअं न असां सोचूं कोई ॻाल्हि कोन्हे, अमृत वेलो आहे, यादि ई त करिणो आहे, जॾहिं अख खुलंदी तॾहिं उथी करे अमृत वेलो करे वठंदासीं, जॾहिं समय मिलंदो तॾहिं पढ़ाई करे वठंदासीं, मुरली पढ़ी वठंदासीं, ॿुधी वठंदासीं। हीअं न की हा भई ॿुधी त आहे हिकु बार, न। कोई न धारणा करूं त लहसुन प्याज नथा खायूं न, ऐं बिना लहसुन प्याज जी तव्हां पंहिंजे जाॾे वञो था उते ढूंढो था कि हा भई हिन में लहसुन प्याज न आहे, हल खाओ। सेवा, हल ठीकु आहे, सेवा कई न कई बराबरि। त हिन आराम पसंद वारे नेचर जे कारण बि असां संपूर्ण त्यागी न ठही सघंदा आहियूं। पढ़ाई याद धारणा सेवा सब्जेक्ट में करो था, हलो था, लेकिन जेकी त्यागी आत्मा हूंदी न, वो आराम पसंद हूंदी। संपूर्ण परिवर्तन करण जे बजाय शस्त्रधारी शक्ति स्वरूप जी कमी हूंदी। त चेक करो, ये ॿ ॻाल्हियूं चेक करो। तव्हांजे जीवन में कोई बि विघ्न अचे, तव्हां हुनजो सामनो करे हिकु बाप ॿियो न कोई हिन धारणा खे पक्को करे हली सघंदा आहियो। तव्हांजे जीवन में तव्हां पढ़ाई याद धारणा सेवा सभु सब्जेक्ट में टाइम ते अटेंटिव थी करे कार्य करे सघंदा आहियो। संपूर्ण परिवर्तन जे लाइ शस्त्रधारी शक्ति स्वरूप जी कमी थी वेंदी आहे। स्नेही आहिनि लेकिन शक्ति स्वरूप न आहे। स्नेही आहिनि लेकिन शक्ति स्वरूप न आहे। मास्टर सर्वशक्त जेका त्यागी आत्मा ही हूंदी न, वो बाबा जी स्नेही हूंदियूं लेकिन शक्ति स्वरूप न हूंदी। हिन करे महात्यागी न ठही सघंदियूं। हिन करे महात्यागी न थी सघंदी आहे, छो जो हुननि में शक्ति न आहे न। त्याग करण जी बि शक्ति खपे न। पुराणे संबंधनि जी त्याग करे कि न ये असांजा कोई देख संबंधी न आहिनि, ये सभु आत्मायूं आहिनि। ऐं ॾिसो तव्हांजो कोई आहे न नियर संबंधी आहे, कोई भी जो तव्हांजे नज़दीकी संबंधी, अगरि वो तव्हांखे कंहिं ॻाल्हि जे लाइ मना करे छॾे त तव्हांखे लॻंदो, जीअं थींदो आहे न कि आहे न अगरि माउ खे पुट मना करे छॾे न, सम्झो माउ खे पैसा खपनि, वॾो थींदो त पैसा ई खपनि न, ऐं माउ अगरि हुनखे मना करे छॾे कि न न, ओ सॉरी, पुट हुनखे मना करे छॾे कि न मूं वटि न आहे, ऐं ज़ाल खे ॾे थो, माउ खे नथो ॾे, त माउ खे बुरो लॻंदो न। लेकिन अगरि उहा माउ सोचे कि मां त आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां,
त ज्ञान मार्ग जे हिसाब सां त असांखे कंहिंखां पैसा न घुरणा खपनि, लेकिन सम्झो कोई ॻाल्हि अहिड़ी थी वई ऐं उन जे दैहिक संबंध जे हिसाब सां उन आत्मा जे हिसाब सां भई उहा आत्मा आहे ऐं उहा ॿी आत्मा हुनजो दैहिक पुट आहे, त बाबा चईंदा आहिनि न कि संबंध निभाइणो पवंदो। त भई उनखे घर जे सामान जे लाइ ई पैसा खपनि, उनखे त भले खाइणो पीअणो न आहे, उहो त पंहिंजो बाबा उनखे पाणे ई खाराए छॾंदो, लेकिन घर जे कम जे लाइ पैसा खपनि या ॿिए के कम जे लाइ हुन पंहिंजे पुट खां पुछे भई मूंखे एतिरा पैसा खपनि, हुनजे पुट मना करे छॾी हूंदे हुए बि, त मूंखे सोचणो खपे न भई मां त आत्मा आहियां, मां त परमात्मा जो ॿार आहियां, मां त परमधाम खां हिते आई आहियां, इहे कम आहे, त बाबा खां पुछी करे हुन आत्मा खे चयईं ऐं हुन मना करे छॾियईं। त हिते हुन माउ खे इहे न सोचणो आहे कि हिन मूंखे मना कई ऐं पंहिंजी ज़ाल खे त ॾे थो, बाबा हुन आत्मा त मना करे छॾियईं पैसनि जे लाइ, बसि ॻाल्हि ई ख़तम। एतिरी असांखे त्यागपन खपे, एतिरो असांखे मरणो आहे, न त के माउ खे हाणे जे मां न तॾहिं त चईंदा आहिनि न भई एॾो मोह न रखिणो खपे। भई विदेश में बि आहे न जेका माउ पीउ हूंदा आहिनि उहो ॿारनि खे कीअं पालदा आहिनि कि बसि असांखे हिननि खे वॾो करिणो, उहो जीअं पंहिंजो कमु करणु लॻी वेंदा आहिनि न उन्हनि खे चईंदा आहिनि पंहिंजो कमायो पंहिंजो खायो। हिते त तव्हांजा ॿार वॾा था थी वञनि, शादी थी वञे त बि पुटनि खे मायूं छॾनि ई नथियूं, है न। जीवन ख़राब आहे सच्ची में, है न। ज्ञान में अचण खां पोइ जीवन भई जीवन त आहे न त सॼो ॾींहुं बसि पहिरियों माउ पीउ कंदा रहो, शादी और मायुनि जो त ॿियो ई जीवन अज्ञान काल में ख़राब आहे। पहिरियों माउ पीउ जे पुठियां पओ भाउ भेण, वरी शादी थी वई त बसि मुंहिंजो पति भॻवान हीअ हूअ, वरी ॿार थी विया त बसि ॿार, ऐं पोइ मरदे समय ताईं ॿार ई ॿार, पोइ पोतरा दोतरा। जीवन ख़राब आहे न लेडीस जो त। जेंट्स वरी बि हिकु माउ जे पुठियां ई थींदा आहिनि, ज़ालुनि में बि कम फसदा आहिनि, है न। भाइयनि में वरी हूंदो आहे कि मां मां मां, ज़ालुनि में बि या त फसदा त बसि हिकु ज़ाल में, ॿारनि में बि एॾो न फसदा आहिनि, लेकिन हुननि खे धंधो हूंदो आहे इहे सभु, त हुननि जो दिमाग़ हेॾे होॾे लॻल रहंदो आहे, त ज्यादा मोह में न फसदा आहिनि, लेकिन माउ में फसी वेंदा आहिनि काथे काथे। त बाबा असांखे चवनि था कि एतिरो तव्हांखे मां त्यागी ठहिणो आहे। अॼु तव्हां सां ज्ञान सेंटर वारी दीदी ॾाढो प्यार सां ॻाल्हाए थी, तव्हांखे ॾाढो प्यार कंदी आहे, तव्हांखे ॾाढी सुठी रीति हलंदी आहे, कल्ह हुन ई दीदी तव्हांखे रिस्पॉन्स न ॾिनई, तव्हांखां पुछियई न, त तव्हांखे हर्ट थींदो, इहे बि चेक कजो, है न। छो जे काथे काथे माण्हू दीदियुनि में बि फसी वेंदो, त इहे सोने जी जंजीर बि चेक कजो, हिन जो बि त्याग करो, तॾहिं तव्हां मां त्यागी थी सघंदा। त बाबा असांखे चवनि त्यागी जी बाबा परिभाषा ॿुधाई कि त्यागी आत्मा ज्ञान योग जे सां जो प्राप्ति थींदी आहे हुनखे ध्यान में रखी करे ब्रह्मण त ठही वेंदा आहिनि, लेकिन आलस्य अलबेलेपन जे कारण विघ्ननि जो सामनो न करे सघंदा आहिनि। हिन जे कारण वो पुराणे संबंध, पुराणी प्राप्ति, पुराणी दुनिया सां जो प्राप्ति थींदी आहे हुनखे कंप्लीट त्याग न करे सघंदा आहिनि, त हिन करे आलस्य अलबेलेपन छॾो, बाबा खे यादि करे पंहिंजे अंदर शक्ति धारण करो ताकि आए हुए विघ्ननि जो असां सामनो करे सघूं। हिकु बाप ॿियो न कोई, हिनखे ध्यान में रखी करे जीवन में सदा अॻियां हलंदा रहो।
हाणे बाबा सखी महात्यागी जे बारे में ॿुधाइनि था। महात्यागी में छा विशेषता हूंदी कि उहो संबंध संकल्प संस्कार जी परिवर्तन करण जी सदा हिम्मत ऐं उल्लास में रहंदा। महात्यागी केरु हूंदो जो संबंध संकल्प संस्कार सभिनि खे परिवर्तन करण जी सदा हिम्मत ऐं उमंग उत्साह उल्लास में रहंदो। कि मतलब अगर हुनखे चेक कयूं जीअं बाबा चई न ख़ुदि खे चेक कर। सम्झो तव्हां चेक कयो कि मूं में इहा ॻाल्हि न हुजणी खपे त तव्हांखे जीअं न माण्हुनि खे हूंदो आहे न भई कंहिंखे न सफ़ाई ॾाढी हूंदी त हुननि खे पतो लॻे न घर में हिते कचिरो आहे त जल्दी सां जेसि ताईं उहो साफ़ न थींदो तेसि ताईं उहो चईंदा न हिनखे साफ़ करो त माण्हू चईंदा आहिनि कि विंद अथसि जेसि ताईं न कंदासीं तेसि ताईं चईंदी रही या त ख़ुदि खणी करे करदा या ॿियनि खे चईंदा रहंदा। नहीं, गुण बि सुठो आहे पर एक्सेस न छोजो छा थींदो आहे एक्सेस में हूंदो आहे न कि हाणे ॾिसो धूल मिट्टी त रोज ई अचे थी है न ऐं रोज रोज इंसान सफ़ाई करण में लॻे रहे त ॿिया कम रहिजी वेंदा आहिनि त रोज रोज मथां मथां करो 5-10 मिंट डस्टिंग थी वई लेकिन जो हूंदो आहे न हिकदमि ई साफ़ करो वो थोड़ी रोज रोज थी सकदी है ना या त हिकु माई रखी छॾो भई हुनखे अलॻि पैसा ॾियो भई वॾे घरनि में छा हूंदो आहे वॾे घरनि जो महल छो चमकता रहंदा आहिनि छोजी हुननि जी त हर कम जे लाइ दासी हूंदी आहे मतलब कम करण वारी हूंदियूं आहिनि न जीअं बाबा चईंदा आहिनि न सतयुग में आहे न दहे अॼु बाबा चई न कि हुननि वटि ॾाढी दास दासियूं मतलब रोटी पचाइण वारी अलॻि अटो ॻोइण वारी मतलब कंहिं वटि त एॾा सारा हूंदा आहिनि भई कंहिंमें अटे ॻोइण जी कला आहे कंहिंमें रोटी खे बेलण जी भाॼी ठाहिण जी हूंदा आहिनि जेका वॾा घर वारा हूंदा आहिनि न हुननि जा कमु करण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि छोजी सभु कम थोड़ी करे सघंदा अॼु अॼु तव्हां माइयुनि खे केतिरो बि पैसो ॾियो पूरे कम जे लाइ अॼु माण्हू खां पुॼे थी डस्टिंग बि करो रोटी बि ठाहियो ॿार बि संभालो इहे बि करो तॾहिं त माण्हू परेशान आहिनि न छोजी सभु अलॻि अलॻि रहंदा आहिनि एॾो कमु थिए नथो मायूं बि परेशान त बाबा सखे चवनि था कि इहे जेका महात्यागी हूंदा न उहे पंहिंजी आत्मा जी सफ़ाई कंदा हिते असांखे आत्मा जी सफ़ाई करणी आहे कीअं हर संकल्प पंहिंजो हर संकल्प चेक करो हर बोल हर कर्म में सभु अची वियो दृष्टि ॿुधणु कमु करणु हलणु चलणु वैसे ॻाल्हाइण बि अची वियो कर्म में है न अगरि असां विस्तार में ॾिसूं त पंहिंजी ॾिसण जो तरीक़ो ॻाल्हाइण जो तरीक़ो ॿुधण जो भई जो तव्हां ॿुधो बि कन में त ॾाढो कुझु वेंदो लेकिन केतिरो कंहिं ॻाल्हियुनि खे तव्हां ध्यान सां ॿुधो था इंट्रस्ट सां जीअं अॼुकल्ह जे ॿारनि खां पुछो या माइयुनि खां पुछो न छा ॿुधी आयो हुननि खे उहो पतो न हूंदो आहे ॿारनि खे बि न यादि हूंदो अथव 95% ॿारनि खे न यादि हूंदो आहे कि स्कूल में मैम अॼु हर पीरियड में छा छा पढ़ाई ऐं उहे 3 घंटे वारी मूवी जो हर डायलॉग यादि आहे हर सीन दिमाग़ में वेठल आहे ईअं न चई सघंदा आहियूं कीअं थोड़ी लेकिन मतलब तव्हांखे ॿुधण जी कैपेसिटी त आहे दुनिया वारनि में यादि करण जी कैपेसिटी बि आहे मतलब तव्हांखे 3 घंटे जी मूवी जो हर डायलॉग हुन खां पोइ छा थियो हुन खां पोइ छोजी हुन समय न अखियूं असांजो मन असांजी ॿुधी असांजा कन सभु उन स्क्रीन जे मथां
एकाग्रचित होना है। कन एक्टिवली ॿुधे थो छा छा चवनि था, बुद्धि हुन अनुसार कम थी करे, मन हुन सां कम थो करे। थोरो सो बि अखियूं हेॾे होॾे न वेंदियूं, कन हेॾे होॾे न वेंदा, त हुन अनुसार तव्हांखे चेक करणो आहे कि हाणे सॼे ॾींहं में माण्हू त कुझु न कुझु ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, माण्हू त कुझु न कुझु चईंदा रहंदा, लेकिन तव्हांजा कन कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण में इंट्रेस्टेड आहे, इहे असांखे चेक करणो। तव्हांखे दृश्य त ॾाढा सारा नज़र अची वेंदा, लेकिन तव्हांखे कहिड़ी चीज ॾिसण जो तव्हांखे इंट्रेस्ट आहे, ॾिसंदे हुए न ॾिसो, है न? त ईअं ईअं चेक कजो खुद खे। महात्यागी केरु हूंदा? जो पंहिंजे संबंध, संकल्प, संस्कार सभिनि खे परिवर्तन करण जी सदा हिम्मत भी रखता, उमंग उत्साह भी रखता। पहिरियों त चेकिंग खपे न, पहिरियों त जेसिताईं चेक न कंदा हुन में खराबी आहे, ये संस्कार संकल्प बाबत जी श्रीमत अनुसार न आहे, उनखे चेंज करण जो उमंग उत्साह आहे या न आहे, कि चलो सभी ईअं ई आहिनि। पुराणी दुनिया पुराणा संबंध सां सदा न्यारा रहंदा। महात्यागी आत्मा सदा ये अनुभव कंदियूं कि पुराणी दुनिया व संबंधी मरा ही पया आहिनि, न मतलब जीवित ई न आहिनि। अॼुकल्ह जीअं तव्हां दुनिया में ॾिसो, माण्हू जिंदा हूंदे हुए भी कोई कंहिंजी मदद करे थो? जीअं त आहे न आहे बराबर। त इन जे लाइ युद्ध न करणी पवंदी, जेका महात्यागी हूंदा न उन्हनि खे युद्ध न करणी पवंदी, सदा स्नेही, सहयोगी, सेवाधारी, शक्ति स्वरूप जी स्थिति में स्थित रहंदा। सदा स्नेही भी रहंदा, सहयोगी भी रहंदा, सेवाधारी भी रहंदा और शक्ति स्वरूप जी स्थिति में स्थित भी रहंदा। बाक़ी छा रहिजी वियो? महात्यागी जे फलस्वरूप जो त्याग जो भाग्य आहे न, महाज्ञानी, महायोगी, श्रेष्ठ सेवाधारी ठही वेंदा। छो जो उहो महात्यागी हूंदा त उहो पुराणे खे त्याग करे सदा स्नेही भी रहंदा, सहयोगी भी रहंदा ऐं सेवाधारी भी रहंदा, ऐं महात्यागी जे कारण फलस्वरूप छा हूंदो? महाज्ञानी भी हूंदा, महायोगी भी हूंदा, श्रेष्ठ सेवाधारी भी ठही वेंदा। ज्ञानी भी हूंदा, योगी भी हूंदा और श्रेष्ठ सेवा से हिन भाग्य जे अधिकार खे काथे काथे उल्टे नशे जे रूप में यूज़ करे वठंदा। हिन भाग्य जे अधिकार खे काथे काथे उहा उल्टे नशे जे रूप में यूज़ करे वठंदा। पास्ट जीवन जो संपूर्ण त्याग आहे, लेकिन त्याग जो भी त्याग न आहे। मतलब हुननि खे न पुराणे सां त उहो खुद खे मुक्त करे वठंदा, लेकिन जो प्राप्ति थींदी न, बाबा चई न महात्यागी जे फल स्वरूप उन्हनि खे महाज्ञानी, योगी ऐं श्रेष्ठ सेवाधारी ठहींदा। त इन जो आहे न उन्हनि खे उल्टो नशो चढ़ी वेंदो, मतलब जेके माण्हू चईंदा आहिनि कि अहंकार अची वियो, त उहो हिन जो त्याग न करे सघंदा। लोहे जी जंजीर खे तोड़े छॾंदा। मतलब सम्झो कि कोई आहे न पंहिंजे पुराणे लौकिक माण्हुनि खे न त हुननि त्याग करे छॾियो, लेकिन अलौकिकता में हुननि खे एॾो नाम शान मिले थो, एॾी सुठी पोजीशन, वॾो इंचार्ज पद, जोन इंचार्ज पद, हेड ऑफ ब्रह्म कुमारी। अगर उन्हनि खे ये पोजीशन मिली वई त उहा इन जो त्याग न करे सघंदा। काथे काथे उन्हनि खे ईंदो कि मां
इंचार्ज आहियां त मां जो चाहियां उहो करे सघंदी आहियां। त लोहे जी जंजीर खे तोड़े छॾियो, आयरन एज सां गोल्डन एज त ठही वियो, लेकिन काथे काथे परिवर्तन सुनहरी जीवन जे सोने जे जंजीर में बदिलजी वेंदा, है न? त लोहे जी जंजीर त छॾे आयासीं, दुनिया जा नाम मान शान छॾे आयासीं, कलयुगी दुनिया जा। लेकिन अलौकिक जीवन में भी है न, माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे असां जून इंचार्ज ठहूं, असां इंचार्ज ठहूं, न काथे काथे तव्हां ॾिसंदव न दीदीयुनि खे त कोई वॾे सेंटर इंचार्ज हूंदी, अगरि हुनखे जरा बि नशो आयो कि अरे मां त वॾे सेंटर जी इंचार्ज आहियां, ये नंढे सेंटर जी इंचार्ज आहिनि, है न? असांजो त कुझु आहे ई न, सभु बाबा जो ई आहे न। केॾो मतिलबु सूक्ष्म में पंहिंजे पाण खे चेकिंग करणी आहे, जरा सो बि उहो न अचे। कई बार हुननि में न हूंदो आहे, लेकिन है न साम्हूं वारो सोचदो आहे कि ज्यादा ई पंहिंजे पाण खे, जी सम्झो प्राइम मिनिस्टर खुदि न सोचे कि मां वॾी पोस्ट ते आहियां, लेकिन माण्हू त ॾिसंदा आहिनि न कि अरे ही त प्राइम मिनिस्टर आहे। ऐं प्राइम मिनिस्टर भले ई पंहिंजो कमु कंदो रहे, साधारण रीति हले, लेकिन हुननि खे इहे भान सां परे आहिनि। त हिते बि काथे काथे न हीअं थींदो आहे कि माण्हू न, कोई त इन इंचार्ज हेड खां जे भान सां परे हूंदा आहिनि, पंहिंजे के बाबा जो ॿार ऐं सेवा में बिजी रखंदा आहिनि। कोई कोई इन सुनहरी जंजीर में फंसी वेंदा आहिनि। ही सोने जी जंजीर छा आहे? मां ऐं मुंहिंजो, है न? त मां सुठो ज्ञानी आहियां, मां ज्ञानी तू आत्मा आहियां, योगी तू आत्मा आहियां, ये सुनहरी जंजीर काथे काथे बंधन मुक्त ठहण न ॾींदी आहे, है न? सम्झो कोई वॾी दीदी इंचार्ज, अगरि न हुनखे कंहिं प्रोग्राम में सॾु करायो, या सम्झो बीके जो ई प्रोग्राम थियो ऐं उहो दीदी आया, वॾी सेंटर इंचार्ज या सम्झो जोन इंचार्ज, ऐं कंहिं न उन्हनि खे ॾिठो न, या ॾिसी करे इग्नोर कयो, या उन्हनि खे अॻियां जी सीट न मिली, जाते मिली वो वेही रहिया, त कई माण्हू त सोचदा कि ॾिस केॾी वॾी दीदी आहे, इहे बि हिते वेही रहिया। कई माण्हू सोचदा कि ॾिस हेॾी वॾी दीदी खे हिननि न सम्मान न ॾिनो। ऐं अगरि उहे जोन इंचार्ज सोचनि कि मां हेॾा आई आहियां, मूंखे न सीट बि न ॾिननि, इहे इहे थींदी आहे सोने जी जंजीर। जीअं अॼुकल्ह अज्ञानी माण्हू चईंदा आहिनि न, असांजा पेरे बि न पई, असांखां पुछई बि न, असांजी ख़ातिरी न कई, ईअं ज्ञान में बि काथे काथे थींदो आहे। क्या कोई जिज्ञासु या विद्यार्थी कोई वॾी पोस्ट वारो हुजे ऐं हुनखे सेंटर ते दीदियुनि सुठी जॻह न ॾिनी, सुठो ज्ञानी आहे, सुठो योगी आहे, सुठो धारणा मुहूर्त आहे, लौकिक में सुठी पोस्ट ते आहिनि, ऐं उहे सेंटर ते मधुबन में विया, हुननि खे कंहिं सुठी जॻह न ॾिनी, सुठी जॻह रहण खाइण पीअण न मिलियो, त अगरि हुननि खे जरा बि आयो कि मां एॾो वॾो ऐं मां एॾो ज्ञानी योगी, एॾो धन ॾींदो आहियां यज्ञ में, ऐं मूंखे हीअं कयनि हुननि, त इहे थी वई सोने जी जंजीर। मतिलबु महात्यागी त थी विया, हुननि पुराणे रीति त छॾण रहण छॾे छॾियो, लेकिन ज्ञान मार्ग में अची करे बि हुननि खे सुठो रहण खाइण पीअण सीट न मिली, त उहा इन जो त्याग न करे सघंदा आहिनि। सोचदा आहिनि मां ज्ञानी आहियां, मां ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा, ये सुनहरी जंजीर काथे काथे बंधन मुक्त ठहण न ॾींदी आहे। टे प्रकार जी प्रवृत्ति आहिनि: लौकिक संबंध व कार्य जी प्रवृत्ति,
शरीर निर्वाह जी प्रवृत्ति ऐं सेवा जी प्रवृत्ति। अगर तव्हां लौकिक खे बि सेवा सम्झी करे हलंदव त लौकिक संबंध व कार्य जी प्रवृत्ति ख़तम थी वेंदी न। ये तव्हांजे मथां आहे कि तव्हां लौकिक कार्य लौकिक संबंधनि सां अञा ताईं अगरि संबंध में अचो बि था त तव्हां हुनखे सेवा सम्झी करे अचो था या सोचो था कि मां फलाणे जो मां आहियां, पीउ आहियां, पति आहियां, पत्नी आहियां त कीअं करिणो पवंदो आहे। त त्यागी जो आहिनि वो लौकिक प्रवृत्ति खां पार थी वेंदा आहिनि, लेकिन देह जी प्रवृत्ति अर्थात पंहिंजे पाण खे हलाइण ठाहिण में व्यस्त रहण, उहो देह भान जी नेचर जे वशीभूत रहण ऐं हुन नेचर जे कारण बार बार हिम्मतहीन ठही वेंदा आहिनि। त बाबा चई न टे प्रवृत्ति आहिनि। ते त्यागी जेका हूंदा आहिनि न, हू लौकिक संबंध खे त त्याग करे वठंदा आहिनि, लेकिन देह जी प्रवृत्ति हूंदी आहे न, पंहिंजे पाण खे हलाइण ठाहिण में व्यस्त रहण, ये केॾी गहरी ॻाल्हि आहे न। छोजी काथे बाबा चईंदा आहिनि कि देह जी संभाल बि करणी आहे, देह जी संभाल करणी आहे त हुनखे हुन रीति खाइण पीअण बि ॾियणो आहे, है न। त ॾिसणो बि पवंदो भई कहिड़ी चीज। ईअं त बाबा चईंदा आहिनि कि अंत में असांखे दाल रोटी मिलंदी, है न। लेकिन हाणे अगरि असां चाहियूं त आहे त ठीकु आहे, न त दाल फुल्को ठाहे करे पंहिंजो सॼो ॾींहुं कढो ऐं पोइ असांखे ज्यादा समय मिली वेंदो ज्ञान योग में सेवा में। त लौकिक त त्यागी माण्हू आहे न, पंहिंजे पाण खे हलाइण ऐं ठाहिण में व्यस्त रहंदा आहिनि, देह भान जी नेचर जे वशीभूत रहंदा आहिनि कि न न शरीर खे इह खारायो, इह खारायो, इह खारायो। एॾो हेक्टिक कमु हूंदो आहे न, है न। ईअं कटे हीअं ठाहियो, हीअं ठाहियो, हीअं ठाहियो। हिकु थींदो आहे कि कला अलॻि ॻाल्हि आहे कि हर चीज खे ठाहिण जी कला, सब कुछ सेट करण जी, लेकिन ज्यादा बुद्धि हुनमें न वञे। जॾहिं ठाहिणो हुजे हुन समय वञे, बाक़ी फ्री। त इहे ध्यानु रखिणो आहे। उन नेचर जे कारण बार बार उहो हिम्मतहीन ठही वेंदा, जो स्वयं बि वर्णन कंदा आहिनि कि सम्झदा बि आहियूं चाहींदा बि आहियूं, लेकिन मुंहिंजी नेचर आहे इहा बि देह भान जी देह जी प्रवृत्ति आहे। मुंहिंजी नेचर आहे इहा बि देह भान जी देह जी प्रवृत्ति आहे। कई माण्हुनि खे न लॻंदो न जीअं असांजे कपिड़नि खे ईअं न लॻी वञे, उहो ध्यानु रखणु अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन तव्हां सोचो तव्हां ॿाहिरि वञो था, हुते तव्हांखे काथे बि वेहणो पवंदो, इह हथु लॻाइणो पवंदो आहे, करिणो पवंदो आहे, है न। अगरि तव्हां त लौकिक में रहंदा आहियो, तव्हां भले ई जेतिरा स्वच्छ रहो, लेकिन लौकिक वारा थोरी बार बार सनानु कंदा हूंदा, हथ धोईंदा हूंदा। उहो क्लीननेस जो बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ असां में हूंदी आहे, उहो हुननि में न हूंदी आहे न। त काथे काथे तव्हांखे प्रॉब्लम त न लॻंदी आहे, है न। त ॾिसो जॾहिं तव्हां सनानु पाणी करो या जेको बि तव्हांजो ज्ञान योग करिणो आहे, है न, उन लाइ तव्हां जो बि सुबुह जो जल्दी उथी करे वठो। कॾहिं कॾहिं सुबुह जो बि उन्हनि जे कम में या संपर्क में कॾहिं कॾहिं अगरि अचिणो पवंदो आहे त उहो सेवा सम्झी करे करो, ज्यादा संकल्प न कंदा करो, है न। कई माण्हुनि खे लॻंदो आहे न, अरे इहे त न सनानु बि न कंदा आहिनि, तव्हांजे घर गेस्ट अचनि उहो तव्हांजे बर्तननि खे हथ लॻाइनि या चीजनि खे इहा उहा, है न। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे न। पोइ तव्हां केतिरो संकल्प कंदव। पंहिंजी थाली प्लेट अलॻि रखी छॾो, बाक़ी जो आहिनि जो बि उहे गेस्ट वग़ैरह आहिनि,
ठीकु आहे करनि था त बाबा जी तव्हां संकल्प न कंदा करो, तव्हां बाबा जी यादि में रहंदा करो। जॾहिं कर्म क्षेत्र में अचो न सेवा ते, छो जी ॾिसो इहे त अचिणो ई पवंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो जेका दीदियूं आहिनि है न, जेका सेंटर ते रहंदा आहिनि, उन्हनि खे बि ॿाहिरि वञिणो पवंदो आहे, उन्हनि खे बि ज्ञान ॾियणो पवंदो आहे, उन्हनि खे बि कॾहिं काथे वेहण, कॾहिं कंहिंजे संपर्क में अचण, है न, त उहे छा कंदियूं, उहे उन्हनि खे बि अज्ञाननि सां ॻाल्हाइणो पवंदो आहे। इहे सभु त उहे न ॻाल्हाइनि, उहे उन्हनि जी चीजियूं अगरि उहो कुझु ॾे करे त उहे हथ न लॻाइनि। खाइण पीअण जी न, लेकिन उन्हनि खे गिफ्ट ॾींदा आहिनि उहे, है न, सेंटर ते अज्ञाननि जा प्रोग्राम मधुबन में त आए दिन थींदा ई थींदा आहिनि। हुते त अज्ञानी जा ई प्रोग्राम जास्ती थींदा आहिनि, ज्ञाननि जा त अलॻि हूंदो आहे न टाइम। त अगरि माण्हू ईअं करनि पोइ त ज्ञान ई न रही सघे त शिव बाबा कीअं ॾियनि। शिव बाबा शुरू शुरू में ब्रह्मा बाबा जे शरीर में आया, हुन समय ताईं त हुननि जे घर में लहसुन प्याज ठहींदो हूंदो। केॾी गहरी ॻाल्हि आहे न, जॾहिं शिव बाबा त सभिनि अज्ञाननि खे ज्ञान ॾियणु शुरू कई। शिव बाबा चए न हीअं त हीअं, जॾहिं तव्हां कर्म क्षेत्र में अचो न त हिकदमि सेवाधारी ठही करे बाबा जी यादि में रहो। बसि तव्हांजे मुख में बाबा जी यादि में रही करे जो बि अन्न वञे उहो यादि में रही करे वञे। ठाहींदा त तव्हां ई आहियो, तव्हां बाबा जी यादि में रही करे ठाहियो, सभु शुद्ध थी वेंदा। अगरि कंहिंखे लहसुन प्याज ठाहिणो आहे करियो त पंहिंजा बर्तन अलॻि करे छॾियो, है न, या सम्झो तव्हांखे लॻे थो बाबा जी यादि में त सुठी रीति धोई करे ठाहियो, पंहिंजी भाॼी अलॻि कटो, पोइ हुननि जे लाइ लहसुन प्याज विझी छॾियो। त ईअं ईअं असांखे रहणो। छो जो छा थींदो आहे, न त पाण न इन में ई दिमाग़ माण्हुनि जो हली वेंदो, पोइ त बाबा जी यादि में बि न रही सघंदासीं। पोइ त सॼो ॾींहुं इहो ई छुआछूत ऐं इहे सभु, है न। त बाबा चवनि था त्यागी आत्मायूं न देह जी प्रवृत्ति अर्थात पंहिंजे पाण खे हलाइण में ठाहिण में व्यस्त रहण में देहवान जी नेचर जे वशीभूत रहण, हुन नेचर जे कारण ई बार बार हिम्मतहीन ठही वेंदा आहिनि। पोइ थकिजी पईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मूंखां त नथो थिए। हाणे तव्हांखे केरु थो चए अहिड़ा छुआछूत ठहो, अगरि वो सुसु पोटी करे बि अचनि था, सनानु नथा करनि, गदनि ते वेठा आहिनि, है न, तव्हां सम्झो सॼो ॾींहुं मां सेवाधारी आहियां, तव्हांखे हुते वेह तव्हांजो बेड अलॻि करे रखो। बसि जॾहिं राति जो सुम्हो पूरा हथ मुंहुं धोई करे ड्रेस वेस चेंज करे हुन बेड ते सुम्हो, बाबा जी यादि करो, ज्ञान योग करो, पोइ सुबुह जो सेवा ते। पोइ तव्हांखे काथे वेहणो बि पए थो, भई सॼो उहो त पूरे घर में काथे काथे घुमंदा न, काथे काथे साफ़ सफ़ाई कंदा। सम्झो मां त बाबा जी यादि में सेवा में आहियां, जाते वेही करे पंहिंजो विच विच में बि ज्ञान योग कंदा रहो। कंहिंखे प्रॉब्लम थींदी आहे न, भई घर में केॾी प्रॉब्लम आहे, लेकिन बाबा हुनजे लाइ बि मदद कंदा आहिनि। त तव्हां जेतिरो देह भान खां परे थींदा वेंदा न, पोइ तव्हांखे लॻंदो ई न। शिव बाबा केॾी किनी जॻह में आया आहिनि न, शिव बाबा निराकार रहंदा आहिनि, तॾहिं त असांखे ज्ञान ॾेई ॾिननि न शिव बाबा बि। त असांखे हिम्मतहीन न ठहिणो आहे, जो स्वयं बि वर्णन कंदा आहियो, सम्झंदा आहियो, चाहींदा बि आहियूं, लेकिन मुंहिंजी नेचर आहे ये बि देह भान आहे, देह जी प्रवृत्ति आहे, जंहिंमें शक्ति स्वरूप हुजे, हिन प्रवृत्ति सां बि निवृत्त थी वञे, उहो न करे पाईंदा आहिनि। सिंपल सी ॻाल्हि आहे, अगरि तव्हांखे हुननि जे संबंध संपर्क में अचिणो बि थो पए, वेहणो बि थो पए, त तव्हां ईअं सम्झो कि मां लाइट जो शरीर वियां थो, है न, त मूंखे त टच थींदो ई न। जंहिंमें शक्ति स्वरूप हुजे, हिन प्रवृत्ति सां निवृत्त थी वञे, उहो न करे पाईंदा आहिनि।
ये त्यागी जी ॻाल्हि ॿुधाई, लेकिन महात्यागी जेका हूंदा आहिनि न, उहो लौकिक प्रवृत्ति, देह जी प्रवृत्ति ॿिन्हिनि सां निवृत्त थी वेंदा आहिनि। लेकिन सेवा जी प्रवृत्ति काथे काथे निवृत्त थियण जे बजाय फसी वेंदा आहिनि। मतलब बाबा जे चवण जो मतलब आहे त्यागी त काथे न काथे न फसी वेंदा आहिनि। महात्यागी जो हूंदा आहिनि न, उहो लौकिक ऐं देहभान जी प्रवृत्ति सां त परे थी वेंदा आहिनि, लेकिन सेवा में फसी वेंदा आहिनि। मतलब महात्यागी आहे न, ब्राह्मण परिवार में फसी वेंदा आहिनि। ब्राह्मणनि जी जेका बि सेवा, एक्चुअली असांखे त फ़रिश्तो ठाहिणो आहे न, ब्राह्मण सो फ़रिश्तो। मतलब ब्राह्मणपन बि न हुजणो खपे असां में। एक्चुअली ब्राह्मणनि जो छा आहे, पवित्र रहण, सेवा करण मेन हूंदो आहे ब्राह्मणनि जो। पवित्रता त आहे ई सही, सेवा करण। फ़रिश्तो हिन सेवा भान खां बि परे हूंदो, छोकी फ़रिश्तो हूंदो ई लाइट माइट, हुनखे संकल्प थोड़ी करणो पवंदो। वो त लाइट माइट हूंदो, वो त जाते हूंदो, ऑटोमेटिकली सेवा थींदी रहंदी, है ना। फ़रिश्ते खे थोड़ी नाम मान शान खपे, फ़रिश्ते खे थोड़ी ठंडी गर्मी लॻंदी। त मतलब जो ब्राह्मणनि खां बि अॻियां जी स्टेज, वो थींदी आहे फ़रिश्तो। त महात्यागी त ठही वियो, महात्यागी करे तव्हां ब्राह्मण त ठही वियो, लेकिन ब्राह्मण पूरो पक्को ब्राह्मण ठही करे पक्को ब्रह्म कुमार कुमारी ठही वियो, लेकिन पोइ हिते असांखे आहे न अॻियां जी डिग्री प्राप्त करण लाइ फ़रिश्तो ठहिणो आहे। अगरि असांखे अंत में सेवा बि यादि रही, ब्राह्मण परिवार बि यादि रहियो, त बि मुश्किलात थी वेंदी। त सेवा जी प्रवृत्ति में काथे काथे निवृत्त थियण जे बजाय फसी वेंदा आहिनि। हमेशा ही संकल्प रखो कि मां त बाबा खे यादि करे पुरुषारथ करां थी, बाबा खे यादि करे जो सेवा बाबा कराइनि था करां थी। जिस समय बाबा चयो हलो ॿार हलूं, हलो बाबा, उन समय बस मां आत्मा ऐं बाबा, ॿियो कोई बि यादि न हुजे। अहिड़ी आत्माउनि खे त जेका महात्यागी हूंदा न, उहो हिन में फसी वेंदा आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे पंहिंजी देह जो भान बि न सताईंदो, छो जी ॾींहुं राति सेवा में मग्न रहंदा आहिनि। त सेवा उन्हनि जी अहिड़ी नस नस में हूंदी आहे, लेकिन अंत में त असांखे सेवा बि न यादि रहणी खपे, त उहो फसी वेंदा आहिनि, देह जी प्रवृत्ति सां पार थी वेंदा आहिनि, है ना। हिन ॿिन्हिनि जे ही त्याग जो भाग्य ज्ञानी योगी ठही वेंदा आहिनि। शक्तियुनि जी प्राप्ति थी वेंदी आहे, उन्हनि खे गुणनि जी प्राप्ति थी वेंदी आहे, ब्राह्मण परिवार में प्रसिद्ध आत्मा भी थी वेंदी आहे, सेवा में वीआईपी भी ठही विया, महिमा जी पुष्प जी वर्षा भी थी वई, माननीय ज्ञान गायन योग्य आत्मा ठही आहे। लेकिन ये जो सेवा जी प्रवृत्ति जो विस्तार आहे न, हिन विस्तार में वो अटकी पई है ना। ईअं न सोचो कोई वॾो सुठो सेवादारी आहे, वो सोचे मां शरीर छॾंदमि त पोइ कीअं सेवा थींदी, न न अचिणो खपे। बाबा जी सेवा आहे, बाबा चवनि स्टॉप मतलब स्टॉप। बाबा हाणे चवनि था ये सर्व प्राप्तियूं बि महादानी ठही ॿियनि खे दान करण जे बजाय स्वयं स्वीकार करे वठंदा आहिनि। और ॿुधाइनि पिया महात्यागिनि जे बारे में। महात्यागी जेका हूंदा आहिनि न, वो ज्ञान मार्ग में जो सेवादारी में वीआईपी भी ठही वेंदा आहिनि, महिमा जा पुष्पनि जी वर्षा भी शुरू थी वेंदी आहे उन्हनि जे मथां, माननीय ऐं गायन योग्य आत्मा ठही वेंदा आहिनि। त ये जो सर्व प्राप्तियूं थींदियूं आहिनि न, महादानी ठही ॿियनि खे दान करण जे बजाय ये स्वयं स्वीकार करे वठंदा आहिनि। त मां मुंहिंजो शुद्ध भाव जी सोने जी जंजीर ठही वेंदी आहे।
इन करे हर ॻाल्हि में बाबा बाबा बाबा। तव्हांखे अगरि चांस मिलियो मुरली ॿुधाइण जो, ज्ञान ॾियण जो, कोर्स कराइण जो, या कोई बि सेवा बाबा द्वारा तव्हांखे मिली आहे, त बि हुनमें बाबा 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 सभु बाबा कराइनि। अञा त असां में शक्ति भरिजे थी न। त अगरि तव्हां बाबा खे यादि करे ज्ञान ॾिनो, मुरली ॿुधाई, कंहिं चयो तव्हांखे ॾाढी मुरली ॿुधाई, ॾाढो सुठो अर्थ सम्झायो, कीअं कराईं तव्हांखां? बाबा कराईं न, है न? त इन रीति बस मुख सां बाबा, भले असां हुननि जे साम्हूं एतिरो न करो, ज्ञानिनि जे साम्हूं त असां बाबा बाबा करे सघंदा आहियूं, अज्ञानिनि जे साम्हूं भले ई ज्यादा न करो, त बि एतिरो त चई सघंदा आहियूं न, जो असांखे परमात्मा ॾिनो अथई, शिव बाबा ॾिनो अथई, उहो तव्हांखे ॾिनो, बस असांजो कुझु न आहे। ही सर असांजा त बाबा आहिनि। बस भाव शब्द ॾाढो शुद्ध हूंदो आहे कि असां पंहिंजे प्रति न कंदा आहियूं, सेवा जे प्रति कंदा आहियूं। मां पंहिंजे खे न चईंदा आहिनि, मां योग्य टीचर आहियां, लेकिन माण्हू मूंखे मुंहिंजी मांगणी कंदा आहिनि। अचे न भई उन्हनि खे भले इहे लॻे, भाव शब्द ॾाढा शुद्ध हूंदा आहिनि उन्हनि जा, कि असां पंहिंजे प्रति नथा कराऊं, सेवा जे प्रति कंदा आहियूं। मां पंहिंजे खे न चईंदी आहियां कि मां योग्य टीचर आहियां, भले उहे इहे चवनि बि कि मां त न सोचती आहियां, लेकिन माण्हू मुंहिंजी मांगनी कंदा आहिनि। जिज्ञासा चईंदा आहिनि कि तव्हां ही सेवा करो, तव्हां ही कोर्स करायो, मुरली ॿुधायो। मां त न्यारी आहियां, लेकिन ॿिया मूंखे प्यारो ठाहींदा आहिनि। इनखे छा चईंदासीं? बाबा खे ॾिसो ऐं तव्हांखे पाण खे ॾिसो। तव्हांखे ज्ञान सुठो लॻंदो आहे, तव्हांजी सेवा जी तारीफ़ सुठी लॻंदी आहे, त बाबा काॾे विया? बाप खे परम धाम निवासी ठाहे छॾियो, है न? हिन भाग्य जो बि त्याग। मतलब अगर कोई उन्हनि खे चए थो, सम्झो कि कोई है न तव्हांखे है न, तव्हां अगरि कोर्स सुठो कराईंदा आहियो, क्लास सुठो कराईंदा आहिनि, जो कि सेंटर ते न रहंदियूं आहिनि, मातायूं बि कोर्स कराईंदियूं आहिनि, मुरली ॿुधाईंदियूं आहिनि, योग कराईंदियूं आहिनि, प्रदर्शनी सम्झाईंदियूं आहिनि, कर्मणा सेवा कंदियूं आहिनि। सेंटर ते केरु कंदो आहे कर्मणा सेवा? ज्यादातर ये जेका घर गृहस्थी में माताएं रहंदियूं आहिनि, इहे ई त बाबा जो भंडारो संभालदियूं आहिनि। प्रदर्शनी में केरु सम्झाईंदो आहे? एॾी दीदी थोड़ी आहिनि। प्रदर्शनी में त मातायूं हूंदियूं आहिनि न सम्झाइण लाइ, है न? भल करे करे कोर्स कराइण लाइ दीदी हूंदा, लेकिन त बि तव्हांखे बि एवर रेडी रहणो आहे, कॾहिं दीदी न आहे त तव्हां बि कोर्स कराए सघो, मुरली ॿुधाए सघो। त सम्झो कि तव्हांजी कोई मांगनी करे थो, तव्हां सोचो कि मूंखे आहे न होॾे सॾु करायो अथनि, बाबा जो मां ज्ञान सुठो ॾींदी आहियां न। जिज्ञासु चईंदा आहिनि दीदी वञे त इहे ई माता अचे असांखे मुरली ॿुधाइण। मूंखे त कोई प्रॉब्लम न आहे, लेकिन जिज्ञासु चईंदा आहिनि न, सभु ॿार चईंदा आहिनि, ईअं सोचो कि अगरि तव्हां ईअं सोचो त मतलब कि असां बाबा खे त परमधाम निवासी ठाहे छॾियो, मतलब तव्हां मुरली ॿुधायो वञी करे, त छा चइणो खपे? अगरि टीचर न आहे ऐं ॿार चवनि था कि दीदी हिन माता खे चई वञो मुरली ॿुधाए, इहे ई माता ॿुधाए, बस तव्हांखे छा सोचणो खपे? कि बाबा उहे तव्हांजा ॿार चवनि था मुरली ॿुधाइण लाइ, कि इहे ई माता मुरली ॿुधाए इहे वञनि था, त तव्हां हलो मूंखां करायो, है न? बाबा तव्हांखे होॾे सॾु था करनि, श्री तव्हां
मूंखां ईअं कराईंदा आहियो न त उन्हनि खे पसंदि आहे। तव्हां कराईंदा आहियो मतलब बाबा अचिणो खपे विच में। बाबा तव्हां ईअं सेवा कराईंदा आहियो न त उहो चवनि था की तव्हां ई अचो, हलो हलूं पाण। इहे अंदरि भावना हुजणी खपे। भले साम्हूं वारा सोचनि था की तव्हां ॾाढी मुरली ॿुधायो था, लेकिन तव्हां सोचो की बाबा मूं द्वारा कराइनि था। हाणे बाबा मूं द्वारा कराइनि था त उन्हनि खे पसंदि थो अचे। ऐं अगरि सोचंदासीं असां की हा टीचर खां पोइ मां मुरली ॾाढी सुठी ॿुधाईंदी आहियां, इन करे सभु ॿार चवनि था की बाबा मां ॾाढी सुठी मुरली ॿुधाईंदी आहियां न, तव्हां मूं में ज्ञान सुठो भरियो आहे त मूंखे सॾु था करनि। न बाबा तव्हां मूंखां कराईंदा आहियो न त इन करे सॾु था करनि, उन्हनि खे पसंदि आहे। न त बाबा त परमधाम निवासी थी वेंदा, तव्हां ख़ुदि साम्हूं अची वेंदव न। त इहे भाव हुजणो खपे, न त छा थींदो की उहो तव्हां चईंदा मां त न्यारी आहियां लेकिन ॿिया मूंखे प्यारा ठाहींदा आहिनि मूंखे, लेकिन मूंखां बि केरु थो कराए? बाबा। इनखे अगरि तव्हां ईअं भावना रखंदव की मूंखे प्यारो ठाहींदा आहिनि त हिनखे छा चईंदासीं? बाबा खे ॾिसो व तव्हांखे ॾिसो, बाबा खे ॾिसंदा या तव्हांखे ॾिसंदा? उहो त ॾिसनि था की हीअ माता ॾाढी सुठी रीति ॿुधाए थी, लेकिन तव्हांखे कंहिंखे ॾिसणो आहे? तव्हांजो ध्यानु किथे हुजणो खपे? बाबा जी तरफ़। इहे ध्यानु रखो, हा न। तव्हांजो ज्ञान, तव्हांखे ज्ञान सुठो लॻंदो आहे, तव्हांजी सेवा जो तरीक़ो सुठो लॻंदो आहे त बाबा त गुम थी विया, तव्हां खां केरु थो कराए? बाबा ई था कराइनि न। बाप खे परमधाम निवासी ठाहे छॾंदा आहियो त हाणे हिन भाग्य जो बि त्याग करो। सदा यादि रखो बाबा बाबा बाबा, बाबा ई मूंखां कराइनि था। जो तव्हां दिखाए में न ॾियो, बाबा ई दिखाए में ॾियो। तव्हां जॾहिं संदली ते वियो, मुरली ॿुधाइण, योग कराइण, प्रदर्शनी सम्झाइण, कर्मणा सेवा करण, त बाबा ॾेखारे में ॾियो की बाबा हलो तव्हां मूंखां कराईंदा आहियो न। महान आत्मा आहियूं, महान आत्मा प्रेमी न ठाहियो, परमात्मा प्रेमी ठाहियो, है न। त इहे असांखे उहो करिणो आहे, चेंज करिणो आहे की असां में असां न ॾेखारे में ॾियो, बाबा ॾेखारे में ॾियो। बाबा त लाइट आहिनि, मतलब बाबा जो गुण, बाबा जी सोच, बाबा जी मत। जी सम्झो की तव्हां लसन प्याज न खाईंदा आहियो, पवित्र रहंदा आहियो, त माण्हू छा चईंदा आहिनि की अरे ही त ब्रह्म कुमारी आहिनि, है न। त हाणे एतिरो तव्हांजे मुख में शिव बाबा हुजे की शिव बाबा ई कराइनि था, त माण्हू चवनि अरे इनखे शिव बाबा ईअं चयो अथई, शिव बाबा ईअं कराईंदा आहिनि, इनजो त शिव बाबा ई आहे बस। एतिरी धुन लॻी रहे ताकी तव्हांजे कारण माण्हुनि जे मुख में शिव बाबा त ईंदो, शिव बाबा इहे बि अचे न। ऐं निराकार जो बैच लॻल हुजे सॼो ॾींहुं, भले तव्हां घर गृहस्थी में बि वेठा आहियो, है न? निराकार जो बैच लॻल हुजे, कोई प्रॉब्लम थोड़ी आहे। कोशिश करे अगरि असां लॻाए वञूं या कंहिं बि की रीति तां निराकार जो बैग हूंदो आहे, या अॼुकल्ह त ॾाढी सारी चीज मिलंदियूं आहिनि शिव बाबा जो उहो चित्र वारो, है न। तव्हांजे मोबाइल में शिव बाबा जो उहो स्क्रीन सेवर लॻाए छॾो, चिट ईंदी न स्टिकर, त एक्चुअली माण्हू सोचनि था अगरि शिव बाबा चओ न त काथे उहा
दुनिया वाला अज्ञानी माण्हू त उहो शिव शंकर खे वो शिव मतलब वो सम्झंदा आहिनि। देहधारी शंकर शिव शंकर खे मिलाए ॾींदा आहिनि न। त काथे न काथे तव्हां सां गॾु शिव बाबा जो चिन्ह हुजणो खपे। कोई बि अज्ञानी तव्हांजे साम्हूं अचे तव्हांखे कुझु चए भई असांखे त शिव बाबा ई सभु कराईंदा आहिनि, शिव बाबा जो चईंदा आहिनि, उहो चित्र जी तरफ़ इशारो करे छॾो, बस एतिरो काफ़ी आहे। न असांखे त शिव बाबा जो कराइनि था न, असां त उहो ई कंदा आहियूं, भई उहो ई जो चईंदा आहिनि उहो ई कंदा आहियूं। त सोचो तव्हांजी त वेठे वेठे सेवा अथव। घर गृहस्थी में त ॾाढी सेवा करे सघंदा आहिनि माण्हू। अगरि तव्हांजो संबंध संपर्क ज्यादा आहे त ॿियो ई जास्ती करे सघंदा आहियो। बस लगन हुजणी खपे, बुद्धि में वो ध्यानु हुजणो खपे, है न। भले तव्हांखे माण्हू चवनि अरे ॾिसजे ॾिस शिव बाबा कंदी रहंदी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, चइण ॾियो। त बाबा जैसा कि चवनि था, माण्हू माण्हू ॾिसो कीअं कंदा आहिनि, जीअं अॼुकल्ह जेका देहदारी संत हूंदा आहिनि न, अॼुकल्ह हुननि जा बि वीडियो शीडियो ऑडियो स्टेटस ते लॻंदो आहे न कि असांखे त प्रेमानंद महाराज जी ईअं चईंदा आहिनि, असांखे त उहो फलानो शास्त्री ईअं चईंदो आहे, असांखे त उहो रिंकू भाई साहब ईअं चईंदो आहे। उहो चवनि था तव्हां शिव बाबा नथा चई सघो कि असांखे शिव बाबा त असां कीअं सम्झाईंदा आहिनि, है न। मतिलबु ॾिसो, अगरि तव्हां चाहियो त तव्हां पंहिंजे बसि हिन में न देहभान खे छॾिणो पवंदो। हिनखे देहभान जी शिव बाबा चई करे हुननि जो बुद्धि योग था जुड़ाइनि, हिन लाइ तव्हांखे बि आत्मिक भान में रहणो पवंदो, पाइणो पवंदो। उहो देहदारियुनि में अटकल आहिनि, केॾा भटकिया आहिनि, पहिरियों त धर्म स्थापकनि में भटकिया, वो कण कण में भटकिया, ग्रंथ शास्त्र में भटकिया, अॼुकल्ह नया नया संतनि में माण्हू भटके थो। त तव्हां हुननि खे निराकार तरफ़ इशारो ॾियो कि असांखे त शिव बाबा जो चईंदा आहिनि, अॼु असांखे शिव बाबा ईअं चइनि, अॼु असांखे शिव बाबा ईअं चइनि, बसि ख़तम ॻाल्हि। त बाबा जैसा कि चवनि था, महान आत्मा प्रेमी न ठाहियो, परमात्मा प्रेमी ठाहियो। हिनखे चइबो आहे ऐं प्रवृत्ति पार करे हिन लास्ट प्रवृत्ति में सर्वंश त्यागी न ठहींदा आहिनि, है न। जेका महात्यागी हूंदा आहिनि न, उहो हिन ॻाल्हि में त्यागी न ठहींदा आहिनि, उहो काथे काथे मां ऐं मुंहिंजे में अटकी पईंदा आहिनि। ये शुद्ध प्रवृत्ति जो अंश रहिजी वेंदो आहे। त महात्यागी त ठहियो लेकिन सर्वस्व त्यागी न ठहिया आहिनि। त ॿुधो, ॿिए नंबर जो महात्यागी आहे, बाक़ी रहियो सर्वस्व त्यागी, है न। त्यागी जी परिभाषा बाबा ॿुधाई, महात्यागी जी ॿुधाई, हाणे बाबा सर्वस्व त्यागी जे लाइ छा था चवनि कि सर्वस्व त्यागी हिन जो बि त्याग कंदा। बाबा 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 ये आहे त्याग जे कोर्स जो लास्ट संपन्न पार्ट, लास्ट पार्ट रहिजी वियो न, उहो पोइ ॿुधाईंदासीं। छो जी 63 जन्म में जो महायज्ञ कंदा आया आहियो ऐं महान स्थान ते करो था, त सभी कुछ त आहुति विझंदा न, सिर्फ़ हॉल ठाहिण जी तयारी कंदा, बस सिर्फ़ हॉल ठाहिण जी तयारी कंदा। हुन समय कुछ हॉल ठहींदो हूंदो त बाबा चवनि था कि हाणे हिन महायज्ञ में महास्थान ते कुछ त आहुति ॾेई वेंदा न। वैसे बि तव्हां मधुबन वेंदा आहियो, सम्झो सेंटर ते बि वेंदा आहियो, सेंटर बि हिकु यज्ञ जो कुंडी आहे, है न। त हुते त छा था, भक्ति मार्ग में त माण्हू पैसा विझी ईंदा आहिनि कि न, सोचदा आहिनि न मंदिर टिकाणे वञो त कुझु न कुझु विझी अचो। असल में बाबा से कि छा चयो अथई,
ऐं कुझु विझी ईंदा ऐं के मंदिर टिकाणे में प्रसाद न मिले न त चईंदा प्रसाद ई न मिलियो। लेकिन असल में इहे छा आहे कि पंहिंजो पुराणो कोई बि बुरो स्वभाव संस्कार पंहिंजी आदत भॻवान खे ॾेई अचो ऐं कोई नई आदत नयो गुण जीवन में धारण करण जी प्रतिज्ञा करे अचो, इहो प्रसाद वठी अचो। मधुबन में बि तव्हां वेंदा आहियो त बाबा हमेशह चईंदा आहिनि न कि बाबा जे रूम में लेटर बॉक्स हूंदो आहे, हुते लिखी हुते चिटकी बाबा चईंदा आहिनि ओके नॉट ओके। त कोई बि अहिड़ी आदत हुजे जो नथी सघां हुजे उहो बाबा खे ॾेई अचो ऐं बाबा जे रूम में योग करे बाबा खां शक्ति धारण करे अचो कि अॼु खां मां ईअं ईअं कंदमि। त बाबा चवनि था कि हिन महायज्ञ महास्थान ते कुझु त आहुति विझंदव कि सिर्फ़ हॉल ई ठाहींदव, ॿियनि जी सेवा त कंदव। बाप जी प्रत्यक्षता जी आवाज बुलंद करण जे वॾे वॾे माइक बि लाहींदव। इहे त प्लान ठातो आहे न, लेकिन छा बाप अकेलो प्रत्यक्ष थींदो व शिव शक्ति ॿई प्रत्यक्ष थींदा? शक्ति सेना में त ॿई आहिनि न, मेल ऐं फीमेल। त शिव बाबा मेल, असां आत्मा आहियूं फीमेल। वैसे त बाबा चईंदा आहिनि असां सभु आत्मायूं मेल आहियूं, लेकिन शिव शक्ति चईंदा आहिनि शिव बाबा ऐं असां हुननि जी शक्ति, शिव ऐं शक्ति। बाबा त पिता थी वियो, त शिव ऐं शक्ति। शक्ति सेना में त ऐं देहधारिन जे रूप में ॾिसो त शक्ति सेना में त मेल फीमेल ॿई अची विया। श्री हिते आत्मा शिव जी शक्ति आहे। मतलब ॾिसो इहो पूरी सृष्टि जो कार्य। हाणे शिव बाबा छा था करनि, असां आत्मा में शक्ति था भरनि। अगर शिव बाबा असां आत्मा में शक्ति न भरदा न, असां योग न लॻाईंदासीं त पोइ पूरो कल्प माण्हू कीअं रहंदा? पोइ त सत्युग में बि सुख शांति न आहे। सत्युग में बि सुख शांति में दुनिया छो हूंदी? कंहिंजे कारण हूंदी? जेके हाणे बाबा खे यादि करे जीअं आत्मा हाणे संगम युग ते बाबा जी यादि में रही करे पंहिंजे हर विकार बुराई ते, इन दुनिया में जेतिरा बि विकार बुराइयूं आहिनि हुन ते विजय प्राप्त कई आहे। बस मां आत्मा ऐं बाबा अहिड़े अशुद्ध वायुमंडल में रहंदे हुए बि न आत्मा काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफरत घृणा हिन ते विजय प्राप्त कई आहे। त सोचो अगर हाणे हुन आत्मा जी स्थिति अहिड़ी आहे कि वो हिन दुनिया में रहंदे हुए बि विकार बुराइनि खां परे आहे, बाबा जी यादि जी शक्ति एॾी आहे हुनमें कि वो स्वप्न में बि उन्हनि खे हुन विकार बुराइनि सां परे जी स्थिति आहे, है न? त उहा आत्मा सत्युग में बि हुन में शक्ति हूंदी, त हुन आत्मा जे कारण सत्युग में बि विकार बुराई न हूंदा। मतलब हुनजे आसपास एॾा माण्हू हूंदे हुए बि हुननि आत्माउनि में भले विकार बुराई आहिनि, लेकिन उहो हुनखे टच नथा थियनि। त सत्युग में बि हुन आत्माउनि जे कारण दुनिया में सुख शांति रहंदी, पवित्रता रहंदी। त बाबा जैसे चक्री त चईंदा आहिनि 21 जन्मनि जो पूरो वर्ष वठो त चेक करो तव्हां में केतिरी शक्ति आहे, तव्हां केतिरी आत्माउनि जे विकार बुराइनि खे, जॾहिं कोई विकारी आत्मा तव्हांजे साम्हूं अचे तव्हां हुननि जे विकार बुराइनि खे मर्ज करे सघंदा आहियो हुन समय जे लाइ। त मतलब सत्युग में बि उहा आत्मा तव्हां सां गॾु हूंदी अगरि ज्ञान में आहे, बाबा खे ॼाणदी आहे त।
लेकिन हुन जो विकार बुराई तव्हांखे टच बि न करे सघंदो, मतिलबु हुनखे बि न कंदो, तव्हांखे बि न कंदो। त हिन रीति बाबा असांखे चवनि था कि शिव बाबा खे अकेलो प्रत्यक्ष न थियणो, ॿिन्हिनि खे थियणो। त बाप ॿार सहित प्रत्यक्ष थींदा त माइक द्वारा आवाज बुलंद करण जो त सोचियो था, लेकिन जॾहिं विश्व में आवाज बुलंद थी वेंदो, प्रत्यक्षता जो पर्दो खुली वेंदो, त पर्दे जे अंदर प्रत्यक्ष थियण वारी मूर्ति बि त संपन्न हुजणी खपे न। अगरि सोचियो पर्दो खुली वियो, तव्हांजे साम्हूं कोई कामी आत्मा अची वई, तव्हां हुनजे वाइब्रेशन खे कंट्रोल करे सघंदा? उहो अगरि तव्हांखे ग़लति दृष्टि सां ॾिसे, जेस अञा बि देवियुनि जी मूर्ति जे साम्हूं वेंदा आहिनि माण्हू, त कामी बि वेंदो आहे। देवियुनि जी त आरती भाई उतारदा आहिनि ऐं कपिड़ा बि न पाईंदा आहिनि, मतिलबु हेठि बसि धोती पातल हूंदी आहे। त सोचो एॾा सारा मर्द ऐं हिकु लेडीज़ जे आसपास आहिनि। लेडी देवी लेडी थी न, लेकिन उहो पंहिंजे शक्ति स्वरूप में आहे, त उहो हुननि खे श्रृंगारनि बि था ऐं हुन ते बुरी नज़र बि न आहे। ऐं देवी खे केॾो सुंदर श्रृंगारदा आहिनि, लेकिन हुननि ते बुरी नज़र न वेंदी आहे। त अहिड़ी स्थिति तव्हांजी आहे? तव्हांजे आसपास एॾा सारा भाई हुजनि, कहिड़ा बि विकारी, कहिड़ा बि, लेकिन उहो तव्हां ते कोई ग़लति दृष्टि न विझे। त हीअं बाबा चवनि था, अंत में जॾहिं पर्दो खुलंदो त देवी ईश्वर जी देवियुनि जे अॻियां त सभु ईंदा आहिनि, कामी बि ईंदा आहिनि, त क्रोधी बि ईंदा आहिनि, सभु अची करे हुनखां कुझु न कुझु मांगदा आहिनि। पर्दो खुलंदो त कोई तयार थो थिए, कोई वेठो आहे, अहिड़ो साक्षात्कार त न कराइणो न, कोई शक्ति स्वरूप डाल पकड़े थी, त कोई तलवार पकड़े थी, अहिड़ो फोटो त न कढाइणो आहे न। त छा करिणो आहे? संपूर्ण स्वाहा थियणो आहे। इन जो बि प्रोग्राम ठाहियो त महायज्ञ में ये सोने जी जंजीर हाणे स्वाहा करे छॾियो, लेकिन हुन खां पहिरियों हाणे जे सां अभ्यास खपे। ईअं न कि पोइ करिणो आहे। जीअं तव्हां माण्हू सेवाधारी खे पहिरियों ठाहे, सेवाधारी त पहिरियों खां ई ठही वेंदा आहियो, समर्पण समारोह पुठियां कंदा आहियो। इहे बि सर्व स्वाहा जो समारोह त हिन साल करिणो आहे, लेकिन अभ्यास ॾाढे काल जो खपे। मतिलबु संकल्प त करिणो आहे कि असां सर्वस्व त्यागी आहियूं, पोइ हिनजो अभ्यास बि करिणो आहे। सम्झो, अच्छा अहिड़ा सदा बाप समान सर्वस्व त्यागी, सदा ब्रह्मा बाप समान प्राप्त हुए भाग्य जे महादानी, अहिड़े सदा बाप जे वफ़ादार फरमान बरदार फॉलो फादर करण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। बाक़ी बस थोड़ी आहे, पाठनि सां बाबा ॻाल्हाइनि था। प्रश्न आहे, कर्म कंदे बि कर्म बंधन सां मुक्त रहण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, कोई भी कार्य कंदे हुए बाप जी याद में लवलीन रहो। कर्म कंदे हुए कर्म बंधन सां मुक्त रहण लाइ छा करिणो आहे? बाप जी याद में लवलीन रही करे कर्म करियो। वैसे बि हाणे थोरो सो समय आहे न, तव्हां इएं सोचो, बाक़ी थोरो सो समय आहे, असां ख़ुदि खे बि हाणे ॼाणदा आहियूं, बाबा खे बि ॼाणदा आहियूं, पोइ त असां ख़ुदि खे हुन रीति न ॼाणदासीं, बाबा खे बि भुलिजी वेंदासीं। मतिलबु परिचय त न हूंदो न। भगवान त द्वापर युग खां कंदासीं, लेकिन परिचय त भुलिजी वेंदासीं न। त इहे थोरो सो समय आहे जी तव्हां ख़ुदि सां बि मिली सघंदा आहियो, बाबा सां बि हुन रीति मिली सघंदा आहियो। त बाबा जी यादि में लवलीन रही करे कर्म करो। लवलीन आत्मा कर्म कंदे भी न्यारी रहेंदी। कर्म योगी अर्थात याद में रहंदे हुए कर्म करण वारी।
सदा कर्म बंधन मुक्त रहींदा। अहिड़ो अनुभव थींदो जीअं कम नथा करूं लेकिन खेल था खेॾूं। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा न, अॼु बि बाबा चई न, हाणे 3 महीने जी आई हुई आत्मा बि ॾाढे सालनि वारी आत्माउनि खां पहिरियों निकिरी वेंदी। हू कीअं निकिरंदी? उनखे फीलिंग ईंदी कि समय ॾाढो थोरो आहे, बाबा वञण वारा आहिनि, त वो ॾींहुं राति बाबा 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 सां गॾु उथो सुम्हो खाओ पीओ, बसि इहो ई त करिणो आहे। बाबा कुझु छॾण लाइ थोरी चईंदा आहिनि। तव्हां बढ़िया खां बढ़िया डिशेस ठाहियो, जो बि करो, बसि बाबा सां गॾु करो। त बाबा चवनि था त तव्हांखे खेल लॻंदो, कहिड़े बि प्रकार जो बोझ व थकावट महसूस न थींदी। त कर्मयोगी अर्थात कर्म खे खेल जे रीति सां न्यारी थी करे करण वारी। अहिड़ी न्यारी ॿार कर्मेंद्री द्वारा कर्म कंदे हुए बि बाप जे प्यार में लवलीन रहण जे कारण सदा अहिड़ा ॿार कर्म कंदे हुए भी न्यारा ॿार कर्मेंद्रियनि द्वारा कार्य कंदे हुए भी बाप जे प्यार में लवलीन रहण जे कारण सदा बंधन मुक्त रहंदा। श्री बाप जो प्यार त ऑटोमेटिकली सभिनि सां न्यारो ठाहे छॾींदो आहे।